वेलकम बैक नाज़रीन वक्त असां घोटकी मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नियाज़ चनो लाइन ते आहे। नियाज़, घोटकी में स्कूलन जे हवाले सां छा सूरत हाल आहे? केतिरनि स्कूलन खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे? सभिनी जीअं सिंधु दरिया में पाणी जे चाढ़ जो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं जेका नंढी बोड घोटकी में डिक्लेयर थी आहे त उन खां पोइ जेका रिलीफ कैंपुनि जी सूरत हाल आहे उनमें जेके स्कूल आहिनि यूनियन काउंसिल कादरपुर जा, कचे बिंडी वारे इलाइक़े जा, ब्रिंग मलूक वारे इलाइक़े जा या इन समय जेके ॿिया इलाइक़ा दरिया जे वेझो लॻनि था उन्हनि जे स्कूलनि खे बि रिलीफ कैंपुनि में तब्दील कयो वियो आहे। हिते हिकिड़ियूं रिलीफ कैंपूं अहिड़ियूं आहिनि जिते तंबू लॻल आहिनि, पर जेके स्कूल आहिनि उन्हनि खे बि सरकारी तौरु रिलीफ जेका कैंप आहे उन दर्जो ॾिनो आहे। इन सिलसिले में असांजी ॻाल्हि ॿोल बि थी घोटकी जे डिप्टी कमिश्नर ताहिर वटू सां। उन इहो चयो त घोटकी में बि छाकाणि त बनस्पत ॿाहिरि जे असां मजबूर थी करे इहो कयूं था त ॿाहिरि रिलीफ कैंपुनि में हवा वग़ैरह सिस्टम, बिजली जो सिस्टम नथो थी सघे। इन जे करे असां बि जेके स्कूल आहिनि उन्हनि खे रिलीफ कैंप जो दर्जो ॾिनो आहे। इहो तेसिताईं जारी रहंदो आहे जेसिताईं पाणी लहे नथो ऐं माण्हू पंहिंजे मागनि में वापसि नथा वञनि। जी अच्छा नियाज़, इन्हनि स्कूलनि में हाणे तदरीसी अमल मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे हिन वक़्तु, त वालिदेन ऐं ॿारनि जो छा चवणु आहे? बिल्कुलु हिननि में तदरीसी अमल सरकारी तौर ते बंदि करायो वियो आहे। डिप्टी कमिश्नर जेको फोकल पर्सन ऐं ज़िले जो इंचार्ज आहे उन जे तरफ़ां त फ़िलहाल जेका फ्लड जी सूरत हाल आहे उनजे करे स्कूलनि में तदरीसी अमल न हलंदो। पर छाकाणि त कचे जा माण्हू जिते ॿार पढ़ंदा उहे ॾाढा परेशान आहिनि तालीम जे हवाले सां। ज़ाहिर आहे उन्हनि जी हिकिड़ी तालीम मुतासिर थी आहे उन्हनि जे वालिदैन, पर हिते छाकाणि त ज़मीनी हक़ीक़त इहा बि आहे त जिते पके जे जिते स्कूल हुया उतां जे जेके रहवासी आहिनि उन्हनि जे घरनि में पाण उहे जेके कचे वारा मुतासिर आहे उहे अची करे कैंपुनि में नथा रहनि, अची उन्हनि जे घरनि में रहनि था, स्कूलनि में रहनि था। त ज़ाहिर आहे त तालीम मुतासिर थियण जे करे उन्हनि जा वालिदैन बि परेशान आहिनि ऐं ॿार पाण बि परेशान आहिनि ऐं तालीम खां हटी करे हू सॼो ॾींहुं घुमण फिरण में हिते मजबूर आहिनि। अच्छा नियाज़, तव्हां ॿुधाए सघो था त केतिरनि स्कूलनि खे जेको आहे सो रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे ऐं उन में प्राइमरी स्कूल केतिरा आहिनि, सेकेंडरी स्कूल केतिरा आहिनि, बॉयज़ या गर्ल्स स्कूल केतिरा आहिनि? असां वटि यूनियन काउंसिल कादरपुर ऐं कचो बिंडी ऐं ब्रिंग मलूक वारो इलाइक़ो जेको हिन इम्कानी बोर्ड में मुतासिर थियो आहे ऐं इंफ्रा में मजबूर थी आहे त स्कूलनि खे हुन में रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वञे। त हिते तक़रीबन जेके आहिनि उहे प्राइमरी स्कूल आहिनि ऐं बग़ैर फर्नीचर वारा स्कूल आहिनि जिते ॿार अॻु में बि बग़ैर फर्नीचर जे बग़ैर कंहिं सहूलियतुनि जे पढ़ंदा उन्हनि स्कूलनि खे बि उन्हनि में रिलीफ कैंपनि में कन्वर्ट करे छॾिया। त इन जो अंगु जेको सरकारी तौर ते त को न आहे ॿुधायो वियो, पर इहो आहे त अॼुकल्ह 20 खां 25 प्राइमरी ऐं मिडिल हूंदा हुआ, जेको हायर स्कूल जॾहिं आहे कोन इन्हनि इलाइक़नि में प्राइमरी मिडिल ऐं जेके स्कूल हूंदा उन्हनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो आहे, जेके घोटकी खां शुरू थिए थो ऐं घोटकी कादरपुर ड्रिंग मलूक वारी ऐं उन खां पोइ हीउ जेको उबाड़े वारो इलाइक़ो आहे राउंटी जो कचे वारो इलाइक़ो जिते माचको बंदि आहे उते बि इहा सूरत हाल आहे। छाकाणि त उते शर शीलरा जहिड़ो बि हले थो उनजे करे अॻु में ई तदरीसी अमल उते मुतासिर आहे। तमामु घणो 100-150 माण्हू मारिजी चुका आहिनि। उते क्रिमिनल एलिमेंट वधीक आहे, उते बि स्कूल मुकमल तौर ते बंदि आहिनि। हीउ जेको एरिया आहे असांजो कादरपुर, ड्रिंग मलूक वारी, कचो बिंडी, गेमड़ो, इन्हनि में जेके प्राइमरी ऐं स्कूल आहिनि उहे बंदि आहिनि। अच्छा नियाज़, बोर्ड मुतासिरनि लाइ छा किथे बि का रिलीफ कैंप क़ाइमु न कई वई आहे या स्कूलनि खे मुख़्तस कयो वियो आहे, उन्हनि खे ई जेको आहे सो रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे? न, रिलीफ कैंपूं हिते आहिनि पर उहे सिर्फ़ु नाले मात्र आहिनि, छो त उते सिर्फ़ु हिकिड़ो तंबू लॻल आहे जंहिंमें अॼु असां रिलीफ कैंपनि में उते विया आहियूं ऐं उते हालत इहा ॾिठी आहे त हिकु घर जा जेके 8 भाती आहिनि उन्हनि खे हिकिड़ो ई तंबू ॾिनो वियो आहे ऐं नंढा नंढा ॿार जिन जी पढ़ाई जी जेका हूंदी आहे उमिरि थियण त ईअं घुरिजे त रिलीफ कैंपुनि में उन्हनि सोलर सिस्टम बि लॻाया आहिनि त उन्हनि खे बिजली फराहम कयूं, पर उहे सपोर्ट नथा करे सघनि ऐं जेकॾहिं ईअं कनि त उते को टीचर ॾियारे छॾनि जेको ॿाहिरि पढ़ाए त उते बि इहो थी सघे थो, पर इहो अहिड़ो न आहे। उते मच्छरनि जो वॾो आज़ार आहे, नंढा नंढा ॿार जेके पढ़ण जी उमिरि में आहिनि उन्हनि लाइ बि वॾा मसइला आहिनि। उन्हनि जो खाइण पीअण जी, उन्हनि जी खुराक जो सही प्लानिंग कोन्हे, उते उन्हनि जो रहणी कहणी उते सही कोन्हे, त ईअं बसि जान छॾण वारो रिलीफ कैंप आहिनि जेके तंबू आहिनि सिर्फ़ु। वॾी महिरबानी नियाज़ अवांजी। नाज़रीन, असां सां सिंध टीवी न्यूज़ घोटकी जो रिपोर्टर नियाज़ चनो लाइन ते कोशिश कंदासीं त सखर मां मुश्ताक टांवरी खे हिन वक़्तु असां लाइन ते वठी सघूं। नियाज़ असांखे ॿुधायो त उन्हनि स्कूलनि खे जेको आहे जीअं त घोटकी में नंढी बोर्ड डिक्लेयर कई वई आहे त उन्हनि स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे जिते शागिर्द अॻे ई घटि सहूलियतनि जे करे तमामु घणो परेशानी वारी सूरत हाल में तालीम हासिल कंदा हुआ। सिंध में असां वटि तालीम जी सूरत हाल अॻे ई तमामु घणी ख़राबु आहे, टुटल फुटल फर्नीचर आहे ऐं किन स्कूलनि में त फर्नीचर नाले का बि शइ कोन्हे, शागिर्द पट में वेही करे तालीम हासिल कनि था। उन्हनि स्कूलनि खे पिण रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे।
ऐं उन खां अलावा असां वटि सिंध में इहे त कुदरती आफ़तूं थी वियूं, कबीलाई तकरार असां वटि हिकु अहिड़ो नासूर आहे जंहिंजे करे बि केतिरनि इलाइक़नि में स्कूल जेके आहिनि से बंदि हुजनि था, शागिर्द स्कूल नथा वञी सघनि, उनजे करे बि असां वटि तालीम जो तमामु घणो नुक़सानु थिए थो। यकीनन सरकार खे इन ते का प्लानिंग करणु घुरिजे त जीअं स्कूलनि जी बजाए कुझु ॿियनि इमारतनि या अहिड़ो को रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि जिते इन्हनि कुदरती आफ़तनि जे करे जेके ॿोॾ मुतासिर अचनि था उन्हनि खे तरसायो वञे, छो त पाणी जे अचण जो ऐं उन खां पोइ सूरत हाल खे मामूल ते अचण लाइ काफ़ी टाइम लॻी वञे थो। इन विच में स्कूल बंदि हुजनि था, शागिर्द स्कूल नथा वञी सघनि, उन्हनि जो जेको तालीमी साल जो नुक़सानु थिए थो उनजो पूराओ कंहिं बि सूरत में मुमकिन नथो बणिजी सघे। वालिदैन बि परेशान थियनि था, उस्ताद बि परेशान थियनि था ऐं ॿारनि जी तालीम पिणु सख़्तु मुतासिर थिए थी। असां कोशिशि कंदासीं त कंहिं ॿिए ज़िले जे रिपोर्टर खे पंहिंजे लाइन ते वठी सघूं, उन खां उन इलाइक़े जी सूरत हाल मालूम करे सघूं। नाज़रीन, असां सां सखर मां मुश्ताक टांवरी हिन वक़्तु लाइन ते आहे। मुश्ताक, सखर में छा सूरत हाल आहे? केतिरनि स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे? जी सभिन जीअं सॼी सिंध में ॿियनि स्कूलनि खे जेको आहे रिलीफ कैंपूं बणायो वियो आहे, अहिड़ो ई सिलसिलो जेको आहे उहो सखर में बि शुरू कयो वियो आहे। सखर में ॿोॾ मुतासिरनि लाइ 15 रिलीफ कैंपूं ठाहियूं वियूं आहिनि ऐं उन्हनि 15 रिलीफ कैंपुनि मां जेके 10 खां वधीक कैंपूं आहिनि उहे स्कूलनि में क़ाइमु थियल आहिनि। उनजे लाइ शहज़ादो मोहल्ला प्राइमरी ऐं बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल आहे, उनखे सिलेक्ट कयो वियो आहे। उनखां सवाइ रोडीअ में गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे, उनखे बि जेको आहे रिलीफ कैंप में तब्दील कयो वियो आहे। हायर सेकेंडरी स्कूल रोडी आहे, उनखे बि रिलीफ कैंप में जेको शुमार कयो पियो वञे। अताउफ़ शाह डिग्री कॉलेज जेको उत्तर सिंध जो तमामु सुठो हाकारो इदारो आहे, उन इदारे में बि तालीमी अमल मुअत्तिल कंदे उनखे बि रिलीफ कैंप में शामिल कयो वियो आहे। ऐं पूरे सखर जे ओवरऑल असीं जाइज़ो ॾिसूं त पन्ने अकिल में बि असांखे सूरत हाल थी नज़र अचे त स्कूलनि खे जेको रिलीफ कैंप बणायो वियो आहे। खैरपुर में बि इहा सिचुएशन आहे। नौशहर फिरोज में 198 स्कूलनि खे बंदि करायो ऐं उते रिलीफ कैंपूं जेके ठाहियूं पियूं वञनि। त इन डिसीशन सां जॾहिं हींअर जेको आहे तालीमी अमल जेको आहे पीक पॉइंट ते आहे, क्लासिस शुरू थी चुका आहिनि, ॿार जेके स्कूल अचनि था ऐं पंहिंजे तालीमी सिलसिलो जेको आहे जारी रखनि था, तालीम जो अमल जारी रखनि था, उन मरहले ते रिलीफ कैंप लाइ स्कूल खे बंदि करण ते स्कूली ॿारनि जी तालीम जेका आहे उहा तमामु घणी मुतासिर थींदी, जंहिं ते वालिदैन ऐं सजाबंद हल्कनि जेको आहे तमामु घणी तशवीश ॾेखारी आहे, ॻणती जो इज़हार कयो आहे। हुननि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि त उन्हनि जे लाइ यूसीस जूं इमारतूं ॾिसियूं वञनि, उनखां सवाइ ॿिया बि जेके सरकारी वसाइल आहिनि उहे इस्तेमालु कया वञनि, पर तालीमी जेको अमल आहे उहो मुतासिर न थियणु घुरिजे। तालीमी जेको सिलसिला आहिनि उहे बंदि न थियणु घुरिजनि ऐं स्कूलनि में जेको आहे रिलीफ कैंपूं न क़ाइमु करणु। मुश्ताक, जेके NGO तालीम जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ख़ासि करे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में कमु कनि थियूं, उन्हनि जो कहिड़ो रद अमल साम्हूं आयो आहे? अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे सभिनि त अञा ताईं जेको आहे तालीमी अमल लाइ कमु कंदड़ जेके NGOs आहिनि, जीअं सभिनी खां वॾी NGOs आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे, नेशनल एजुकेशन फाउंडेशन आहे ऐं उनखां सवाइ इल्मो आगही आहे, तमामु घणियूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे तालीम जी बहार लाइ तालीम जे अमल खे बहितर बनाइण लाइ कमु करे रहिया आहिनि, पर अञा ताईं कंहिं बि तंज़ीम पारां इन अमल खे न निंडियो वियो आहे, न ई इन अमल जी मुखालफ़त कई वई आहे। को बि मुयसर नमूने सां जेको आवाज़ जेको आहे उहो साम्हूं न आयो आहे ऐं इन आवाज़ में इहा बि ॻाल्हि शामिल थी सघे थी त इन्हनि NGOs जो जेको किरदारु आहे त उहो ॿुॾ जे ॾींहंनि में जॾहिं तबाही अचे थी त वॾी तादाद में फंड्स अचनि था ऐं उन जा पंहिंजा जेके अलॻि अलॻि प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि त उन ते उन्हनि ख़ामोशी इज़हार करे छॾी आहे, जीअं उन्हनि जे मिलंदड़ प्रोजेक्ट्स ते को असरु न पवे। सिंध में तालीम जी तबाही थी रही आहे ऐं जेके तंज़ीमूं ऐं जेके NGOs तालीम जे हवाले सां सॼो साल कमु कंदियूं रहंदियूं, तालीम जे मैदान में सिंध जी तालीम खे सुधारण जूं ॻाल्हियूं कंदियूं रहियूं आहिनि त उहे इन मौक़े ते हिन अहम इशू ते जेके आहिनि ख़ामोश आहिनि। जी सर। अच्छा मुश्ताक, कुझु अंदाज़े सां ॿुधाए सघो था त जिन जिन स्कूलनि में खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे त उन को टाइम पीरियड ॾिनो वियो आहे या वरी ईअं कंहिं बिना टाइम पीरियड जे हुननि खे बंदि कयो वियो आहे? इन हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, जेको सखर डिवीज़न जी तालीमी ऑफिसर आहे हुन सां थी आहे ऐं उनखां सवाइ रोडी जी जेका ADO आहे उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका ज़िले एडमिनिस्ट्रेशन आहे या तालुका एडमिनिस्ट्रेशन आहे उन्हनि सिर्फ़ु असांखे इहो चयो आहे त तव्हांजे स्कूल खे जेको आहे उहो रिलीफ कैंप में तब्दील कयो पियो वञे
ऐं उते जेका बोध मुतासिरनि लाइ रिलीफ कैम्प कई वेंदी। इहे सिर्फ़ ज़ुबानी इतलाह ॾिना विया आहिनि। उनजे लाइ का बि जेका कागज़ी लिख पढ़ न थी आहे, को बि टाइम फ्रेम जेको आहे उहो न ॾिनो वियो आहे त इहे रिलीफ कैम्पूं केतिरे अरसे ताईं क़ाइमु रहंदियूं ऐं उन अरसे में तालीम जे लाइ मुतबादिल बंदोबस्तु छा हूंदो, इन बाबति का बि जेका आहे माना उहा वज़ाहत जेका न कई वई आहे। जी सभी महिरबानी मुश्ताक अवानी। नाज़रीन, असां सखर मां मुश्ताक टांवरी लाइन ते कोशिशि कंदासीं त ख़ैरपुर जी सूरत हाल मालूम करण जे लाइ उते नुमाइंदे सां राब्तो थी सघे असांजो। मुश्ताक असांखे ॿुधायो त ज़िलई एडमिनिस्ट्रेशन ऐं तालका एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां सिर्फ़ु इहो ॿुधायो वियो आहे ज़िबानी तौर ते त इन्हनि स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे, जॾहिं त रिटन में अहिड़ी का बि इतला न आई आहे ऐं न ई को टाइम फ्रेम ॾिनो वियो आहे त इहे स्कूल जेके बंदि रहंदा, जिते तालीमी तदरीसी अमल हिन वक़्तु बंदि आहे, त उहे स्कूल वरी कॾहिं खुली सघंदा या इन जो टाइम फ्रेम छा आहे, केतिरे वक़्त लाइ इहे बंदि हूंदा, या वरी इन्हनि स्कूलनि खे जेकॾहिं बंदि कयो वियो आहे, रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे, त उन्हनि शागिर्दनि जो जेको तालीम जो नुक़सानु थिए थो उनजो पूराओ कीअं करे सघिबो, या उन्हनि जी तालीम जे हवाले सां ॿियो को मुतबादिल अहिड़ो को सिस्टम उन वक़्त जे लाइ ॿियो को रस्तो अहिड़ो कढियो वञे जंहिंमें हू तालीम हासिल करे सघनि ऐं स्कूल जेतिरो अरसो बंदि था रहनि त तालीम तदरीसी शागिर्द जेके आहिनि से तदरीसी अमल खां परे न रही सघनि। हिन वक़्तु असां सां ख़ैरपुर मां सिंध टीवी न्यूज़ जो नुमाइंदो इरफान लाइन ते आहे। इरफान, ख़ैरपुर में छा सूरत हाल आहे? केतिरनि स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील करण जी जेको आहे सो तस्दीक कई वई आहे? जी, हिन वक़्तु जेको आहे सो जेकी बंदनि सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते गुडूअ में पाणी जो वाकिरो जेको आहे वधी वञण जे करे इनखे इम्कानी बोर्ड खे साम्हूं रखंदे DC ख़ैरपुर मुनवर मिठियाणी स्कूलनि खे 80 खां वधीक जेके स्कूल आहिनि उन्हनि खे कैंपूं जेको आहे सो क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। पर हिन वक़्तु जेके कचे वारे इलाइक़े में माण्हू रहंदड़ रिहाइश पज़ीर आहिनि उहे अञा पके ते न आहे ऐं वरी उन रिलीफ कैंपनि में जेको आहे सो इम्कानी बोर्ड खे साम्हूं रखंदे उहे उते न पहुता आहिनि ऐं न ई वरी को अहिड़ो इंतिज़ामिया तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त पंहिंजा जेको आहे घर छॾे महफ़ूज़ हंधनि न अचो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॻु में 2010 वारी जेकी बोर्ड आई उन में स्कूलनि में रिलीफ कैंपूं त क़ाइमु कयूं हुयूं, पर उन में जेको आहे सो खाद खुराक जी जेकी सहूलियतूं उहे बहितर नमूने न हुयूं, पर उन जे करे माण्हू जेके आहिनि कचे वारा जेके बोर्ड मुतासिर आहे उहे लॾ पलाण करे जेको आहे हिकु त किराए जी जाइनि में पिया रहनि ऐं ॿिया जेके मिट माइट उन्हनि जा जेके आहिनि पके ते रहनि पिया या शहरनि में रहनि पिया उहे उन्हनि तरफ़ वधनि पिया। ऐं हींअर बि ख़ौफ़ हिरास त आहे कचे वारे इलाइक़े में, पर स्कूलनि में हिन वक़्त ताईं को बि इम्कानी बोर्ड खे साम्हूं रखंदे उन पंहिंजो कचे वारो इलाइक़ो या उन्हनि जा घर जेके छॾे स्कूलनि में न आया आहिनि। जी अच्छा इरफान, जेके 80 स्कूल तव्हां ॿुधाया त इहे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में आहिनि? छा प्राइमरी स्कूल आहिनि या हायर स्कूल बि आहिनि? ऐं इन खां अलावा इन्हनि स्कूलनि में जॾहिं अनाउंसमेंट कई वई आहे त इन्हनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे, तोड़े जो तव्हां ॿुधायो त बोर्ड मुतासिर अञा ताईं न पहुची सघिया आहिनि पके तरफ़, त छा इन्हनि में अञा स्कूल तालीमी निज़ाम हलंदड़ आहे या उनखे बंदि कयो वियो आहे स्कूल खे? जी, स्कूल हिन वक़्तु जेका उहे हलंदड़ आहिनि। कुझु स्कूल जेके ख़ासि तौर ते वॾेरनि जे कब्ज़े हेठां आहिनि उन्हनि खे बि हिननि जी कोशिशि आई आहे त ख़ाली कराया वञे ऐं हाई स्कूल ऐं ख़ासि तौर ते स्कूल वधीक जेके आहिनि उहे रिलीफ कैंपनि में तब्दील कया विया आहिनि ऐं जेकी फ्लैट जेको एमरजेंसी सेल हिते क़ाइमु कयो वियो आहे DC हाउस में, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं इम्कानी बोर्ड अचे थी पई या कचो बुॾे थो पियो त जेके मुतासिरीन आहिनि त उन्हनि खे स्कूलनि में रहण जे लाइ उन्हनि जो बंदोबस्तु कयो वेंदो ऐं ख़ासि तौर ते उन जे हवाले सां को तालीम खे जेको आहे सो अॻु भरो करण जे लाइ या तालीम जारी रखण जे लाइ हिकिड़ियूं जेके आहिनि उहे कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं त जीअं ॿारनि जी तालीम बि जेको आहे सो डिस्टर्ब न थिए ऐं ॿारनि जी तालीम बि जारी रहे ऐं मुतासिरीन खे बि रिलीफ मिली सघे। जी अच्छा इरफान, आख़िरी सवाल तव्हां खां त सिर्फ़ स्कूलनि खे ई जेको आहे सो मुख़्तस कयो वियो आहे रिलीफ कैंपनि में, या तव्हांखे किथे रिलीफ कैंपूं बि सरकार तरफ़ां नज़र अचनि थियूं? जी, मुंहिंजी तक़रीबन गुज़िरियल ॾींहुं बंदनि जे जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते वियोसीं, उते विज़िट कयोसीं त उते जेके आहिनि उहे टेंट त लॻाया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते, पर उन्हनि जे भरिसां वरी मेडिकल कैंपूं बि जेको आहे लॻायूं वयूं आहिनि त जीअं जेके इम्कानी का बोर्ड अची थी वञे, पाणी जो वाकिरो तेज़ थी थो वञे या कचो बुॾी थो वञे त उतां मुतासिरीन खे कढी ऐं उन्हनि टेंटनि में रहायो वञे, पर उहे टेंट हिन वक़्तु जेके आहिनि उहे नाले मात्र आहिनि ऐं न की जेको आहे सो उहे टेंट कैंप में 5 खां 6 जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बंदनि ते नज़र आया, वधीक जेको आहे उहे असांखे टेंट नज़र न आया। न ई वरी
अॻ में 2010 में जेके आहिनि उहे कैंपूं ठाहियूं वयूं टेंटनि जूं वॾियूं, पर हिन वक़्तु उहे कैंपूं नज़र न पियूं अचनि। जी वॾी महिरबानी इरफान तव्हांजी। नाज़रीन, ख़ैरपुर मां इरफान असां सां लाइन ते अॼोके प्रोग्राम में असां ख़ैरपुर सखर ऐं घोटकी जे हवाले सां, घोटकी में जिते नंढी बोर्ड डिक्लेयर कई वई आहे हिते तालीमी सूरत हाल या स्कूलनि खे जेको रिलीफ कैंपनि में तब्दील करण जे हवाले सां ज़िबानी जेको हुकुम ॾिनो वियो आहे इन हवाले सां जेको प्रोग्राम कयोसीं। यकीनन तमामु ॾुखियो वक़्तु आहे, कुदरती आफ़तनि जे करे तमामु घणो नुक़सानु थिए थो, कचे जा जेके इलाइक़ा आहिनि उहे वधीक मुतासिर थियनि था। गवर्नमेंट खे घुर्जे त हिन ते का मुस्तक़िल पॉलिसी ठाही वञे, का अहिड़ी प्लानिंग कई वञे जंहिंमें स्कूल जी इमारतनि खे घटि में घटि इस्तेमालु न कयो वञे, उन जो को मुतबादिल रस्तो या मुतबादिल हल ॻोल्हियो वञे। छो त असां वटि तालीम जी सूरत हाल अॻ में ई तमामु घणी ख़राबु आहे। जेकॾहिं कुझु वक़्त जे लाइ, कुझु महीननि जे लाइ, कुझु अरसे जे लाइ स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो थो वञे, जिते अॻ ई असां वटि क़बाइली तकरारनि जे करे स्कूल बंदि आहिनि या वरी स्कूल वॾेरनि जे कब्ज़े हेठि आहिनि, उते वरी कुदरती आफ़तनि जे करे वितर जेको स्कूलनि खे या तालीमी सिस्टम खे जेको नुक़सानु पहुचे थो उनजो पूरा नामुमकिन बणिजी वञे थो। इहो यकीनन असांजे लाइ तव्हांजे लाइ फ़िक्र जो लम्हो आहे। अॼोके प्रोग्राम खे इते ई ख़तमु कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, पंजाब में शदीद बरसातनि ऐं सैलाबी तबाहीअ खां पोइ पाणी सिंध जो रुख कयो आहे ऐं सिंध में इम्कानी सैलाब जे ख़तरे खे मुंहुं ॾियण जे लाइ सिंध सरकार जिते उपाउ वठी रही आहे त उते ॿोॾि मुतासिरनि खे तरसाइण जे लाइ रिलीफ कैंपूं पिणु क़ाइमु कयूं पियूं वञनि। इहे बि ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त सिंध जे कुझु ज़िलनि में स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वेंदो। इन हवाले सां अॼोके प्रोग्राम जो असां मौज़ू रखियो आहे ऐं हिन वक़्तु असां सां लाइन ते दादू मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर वली चांडियो लाइन ते आहे। वली, छा सूरत हाल आहे दादू जे हवाले सां? केतिरनि स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वेंदो ऐं कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में? जी, दादू ज़िले में दादू शहर जा कुझु प्राइमरी स्कूल आहिनि ऐं हिकु हाई स्कूल आहे जॾहिं फुलजी हाई स्कूल आहे, उनजा प्राइमरी स्कूल आहिनि। सीता रोड में हाई स्कूल आहे ऐं कुझु प्राइमरी स्कूल आहिनि, उनमें छोकिरनि जा स्कूल बि आहिनि ऐं छोकिरनि जा स्कूल बि आहिनि। उन्हनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु ताईं अञा पाणी दादू ज़िले जे दरिया में दाख़िल न आहे थियो ऐं कच्छ एरिया में ॿोॾि न आहे आई, पर जॾहिं बि अची वेंदी त दादू जी जेका ज़िले इंतज़ामिया आहे उन डिक्लेयर करे छॾियो आहे त दादू जा 46 स्कूल जेके आहिनि उते उन्हनि खे रहायो वेंदो। जी, छा वली उन्हनि स्कूलनि खे डिक्लेयर कयो वियो आहे या उते हिन वक़्तु तदरीसी अमल हली रहियो आहे या कॾहिं खां इहो जेके आहिनि से हुकुम मिलिया आहिनि त कॾहिं खां इहो अमल जेको आहे सो बंदि कयो वेंदो? हिन वक़्तु दादू जे तालीम खाते जे ऑफिसरनि स्कूल में इतलाह ॾेई छॾियो आहे, तालीमी अमल जारी आहे। लेकिन जंहिं वक़्तु बि लॾ पलाण थी ऐं कचे जा जेके मुतासिरीन आहिनि ऐं उहो कैंपुनि जा मुंतकिल थियणु शुरू थिया त उन टाइम ते उन्हनि खे मोकल कराई वेंदी। जेके असां इहो ॿुधायो वियो आहे ज़िले इंतज़ामिया त 25 तारीख़ ताईं पाणी पहुची वेंदो। 25 तारीख़ खां पोइ स्कूलनि खे कैंपुनि में जेको शामिल कयो वियो आहे। अच्छा वली, जिन जिन स्कूलनि खे डिक्लेयर कयो वियो आहे तव्हां ॿुधायो उन में प्राइमरी स्कूल बि आहिनि, हाई स्कूल बि आहिनि, उते जे शागिर्दनि, इंतज़ामिया ऐं उस्तादनि जो छा चवणु आहे? उस्ताद ऐं शागिर्द उनखे ग़लति सम्झी रहिया आहिनि ऐं हू ज़िले इंतज़ामिया खे चवनि था त मुख़्तलिफ़ पंहिंजनि ॿियनि ऑफिसनि में ऐं ॿियूं टेंटूं क़ाइमु करे वञनि। जॾहिं सिंध हुकूमत ज़िले इंतज़ामिया दादू खे 10,000 खां मथे टेंटूं पिणु ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्तु ताईं हिकु बि टेंट ज़ाहिर नाहे कई वई। रेवेन्यू खाते वटि उहे टेंटूं मौजूदु आहिनि पर टेंटूं नाहिनि लॻायूं वेयूं। वली, इहे टेंटूं छो न आहिनि लॻायूं वयूं? छा इंतज़ामिया खां का पुछा गुछा न पई कई वञे? असांजी सिंध टीवी जे पारां रेवेन्यू जे अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। मुख़्तियारकार दादू चयो आहे त जंहिं वक़्तु लॾ पलाण शुरू थींदी उन वक़्तु इहे टेंटूं लॻायूं वेंदियूं। फ़िलहाल असांखे अहिड़ा हुकुम जारी न आहिनि थिया जंहिंसां असां अॻु में ई टेंटूं लॻाए सघूं हुते। अच्छा वली, वालदेन जी जो छा चवणु आहे? छा ॿारनि जे वालदेन सां जी का ॻाल्हि ॿोल थी आहे या उन्हनि जा इन हवाले सां के तासुर साम्हूं अची सघिया आहिनि? दादू में शहरी तहत जा अॻुवान आहिनि ऐं उहे वालदेन बि आहिनि। इनायत जमाली आहे, काइम अली शयाल आहे, गुलशेर सोलंगी आहे। उन्हनि जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया खे फौरी तौर जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे सरकारी ऑफिसनि में ऐं जेके ग्राउंड ख़ाली पियल आहिनि उते टेंटूं हणी उते मुंतकिल करणु घुरिजे जीअं तालीम मुतासिर न थिए। लेकिन अञा ताईं असांजी इहा ॻाल्हि ॿुधी न पई वञे। अञा लिख पढ़ बि असां ज़िले इंतज़ामिया सां करे रहिया आहियूं त जीअं इहो मसइलो हल थी सघे। वॾी महिरबानी वली अव्हां जी।
नाज़िर असां दादू जो रिपोर्टर वली चांडियो हो जंहिं असांखे ॿुधायो त कुझु प्राइमरी ऐं हाई स्कूलनि खे इहो डिक्लेयर कयो वियो आहे त 25 तारीख़ ताईं जेकॾहिं पाणी उते अचे थो त पोइ इन्हनि स्कूलनि में तालीम जो जेको सिस्टम आहे तालीम जो जेको अमल आहे उनखे बंदि कयो वेंदो। इन सां यकीनन शागिर्दनि जो नुक़सानु थींदो ऐं समाजी अॻवाननि सां या वंदनि ऐं शागिर्दनि वालदेन में पिण हिन वक़्तु बेचैनी पखिड़िजी वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त बजाए स्कूल जी इमारतनि खे बोर्ड मुतासिरनि जे लाइ इस्तेमालु करण जो उन्हनि लाइ ॿियो को मुतबादिल जोॻो बंदोबस्तु कयो वञे। नाज़रीन हिन वक़्तु असां सां सिंध असेंबली मेंबर मेहताब अकबर राशिदी साहिबा लाइन ते आहिनि, उनखां बि हवाले सां मौक़िफ़ वठंदासीं। अस्सलाम वालेकुम मेहताब साहिबा। वालेकुम सलाम सबीन। मेहताब साहिबा, सिंध में जीअं त बोर्ड वारी सूरत हाल ज़ाहिर कई पई वञे, पर हिन वक़्तु जेके ख़बरूं मीडिया ज़रिए रिपोर्ट थियूं आहिनि त तालीम जे हवाले सां असां वटि सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। स्कूलनि खे जेको रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वञे थो, कुझु ज़िलनि जे हवाले सां रिपोर्ट असां वटि आयूं आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदो जॾहिं तदरीसी अमल हलंदड़ हुजे ऐं स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो वञे त केतिरो नुक़सानु थिए थो तालीम जो? ॾिसो, तालीम जो नुक़सान त असां वटि एतिरो थी वियो आहे, हुनजो मैग्नीट्यूड एॾो वधी वियो आहे जो उनखे तव्हां ऐं असां सभु सम्झूं था। पर हाणे वरी जेकॾहिं ईंदड़ सैलाब जे करे हिननि इहो सॼो कमु कयो आहे त पहिरीं ॻाल्हि त हिननि खे इलाही टाइम मिली वियो आहे इहो असेस करण जो त जेकॾहिं पाणी अचे थो ऐं मैक्सिमम तव्हांखे कचे मुंहुं माण्हू उतो शिफ्ट करणा आहिनि ऐं कंदव त एतिरो टाइम हुयो जो हू बजाए इन जे जो स्कूलनि जूं बिल्डिंग्स ख़ाली कराइनि ऐं ॿारनि खे न अचणु ॾियनि स्कूल में, उनजे बजाए जेकॾहिं हू टेंट वग़ैरह लॻाए जेके उमूमन थींदा आहिनि उहे लॻाइनि हा, उहो वधीक हिकिड़ो बहितर अमल हुयो ऐं उनजे पासे में ई थी वञे हा, बंदनि जे मथां थी वञे हा, बंदनि खां थोरो हेठि थी वञे हा, छाकाणि त ही जेका लॾ पलाण थींदी उहा टेम्पररी थींदी, छो त अलाह कंदो त सभु को कमु इहो ख़ैर जो थी वेंदो, पाणी बि लॻे वेंदो। पर हू जेको ईअं थींदो आहे जो ओचितो सैलाब अची वञे, बारिशूं हुजनि, तमामु ख़तरनाक सूरत हाल हुजे ऐं तव्हां ओॾीमहिल ओचितो हुन में मुसीबत में अची वञो, ओॾीमहिल त खणी स्कूलनि में या ॿियनि बिल्डिंग्स में माण्हुनि खे शिफ्ट करे सघिजे थो। पर हिन सूरत हाल में जॾहिं तव्हां वटि वक़्तु बि हुजे, तव्हां प्लैनिंग बि करे था सघो, तव्हां वटि सभु कुझु आहे, त पोइ हिन सूरत में का जवाज़ कोन थो रहे त तव्हां तालीम जे कॉस्ट ते, पढ़ाईअ जे कॉस्ट ते ऐं ॿारनि जे कॉस्ट ते तव्हां उनजी क़ीमत ते तव्हां इहे फ़ैसिला कयो। बिल्कुलु ई इन जी का जस्टिफिकेशन कोन्हे। मेहताब साहिबा, तालीम शायदि असां वटि सरकार जे लाइ पहिरीं प्रायोरिटी रही कोन्हे। तव्हां जेका ॻाल्हि कई बिल्कुलु दुरुस्त कई त वर्थ बि आहे, प्लानिंग करे सघिजे पई, पर जॾहिं 2010 में महा बोर्ड आई त उहा अगस्त जे महीने में आई हुई, उनखां पोइ महीनो ॾेढ स्कूल बंदि हुआ। पर हाणे त अकेडमिक ईयर जेको शुरू थियणु शर्त इहा सूरत हाल आहे। तव्हां सम्झो था त अकेडमिक ईयर जे हवाले सां केतिरो नुक़सानु थी सघे थो तालीम जा जेके ॾींहं आहिनि हिन वक़्तु? नुक़सान ई नुक़सान आहे मुंहिंजी भेण। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं उन ज़माने में सैलाबनि ऐं इन्हनि जे बरसातुनि जे नतीजे में जेके स्कूल तबाह थिया हुया, न सिर्फ़ु स्कूल तबाह थिया पर जॾहिं उन्हनि खे माण्हुनि खे उते टिकायो वियो हुयो त उन जा दरियूं, बेंचूं, हर का शइ जेका आहे सा तमामु दगरगू हालत में माण्हू छॾे विया हुआ। अञा उन्हनि जी ई रिहेबिलिटेशन पूरी कोन थी हूंदी, उहे अञा ई पंहिंजे हुन ते मोटी कोन आया हूंदा, त वरी ॿीहर साॻी एक्सरसाइज़ करणु जेका आहे सा उहो बसि पोइ अलाह सम्झे हिननि खे, मूंखे ख़बर न आहे त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं बग़ैर मनसूबाबंदी कंहिं सूरत किथे बि नथी थिए। प्रायोरिटी तव्हां बिल्कुलु सही चयो त तालीम असांजी प्रायोरिटी बिल्कुलु कोन्हे ऐं तालीम सां लाॻापियल शयूं प्रोवाइड करे ॾियणु ऐं उनखे ओड़े नमूने सां रखणु उहा त बिल्कुलु ई प्रायोरिटी कोन्हे। त इन करे तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं इन ते माण्हुनि जो हिकिड़ो को रद्द अमल तमामु अचणु खपे। मीडिया तमामु सुठो कमु इहो कयो आहे, तव्हां इन इशू खे खणो था, इहा ॻाल्हि माण्हुनि जे ज़हननि में अचणु खपे, उन्हनि खे इन शइ ते एहतिजाज करणु खपे ऐं हुकूमत खे इन शइ ते मजबूर करणु खपे तो ॿिए क़िस्म जी मनसूबाबंदी कनि बजाए इन जे जो ॿारनि जी तालीम खे दाव ते लॻाइनि। मेहताब साहिब, छा असां वटि ॿियूं के अहिड़ियूं इमारतूं न आहिनि जेके इस्तेमालु थी सघनि? जीअं तव्हां टेंटनि जी ॻाल्हि कई त असां वटि अॻु में ई जेके आहिनि से कैंपूं इन तरह जूं हयूं वञनि हा, जॾहिं इहे स्कूल इस्तेमालु थियनि था, इन्हनि जो फर्नीचर, इन्हनि जा दर दीवार, इन्हनि जा कमरा क्लासूं इस्तेमालु थियनि थियूं, उन्हनि जी हालत इंतिहाई ख़राब थी वञे, टुटी फुटी वञे थो फर्नीचर। उनखां पोइ जॾहिं ॿार वञनि था त उहे ॿार स्कूल जो अहिड़ो अशर ॾिसी करे परेशान थियनि था। इन में को शक कोन्हे त क़ौम परेशानी जो शिकार थिए थी, अॿोज माण्हू उहे केॾां वञनि, पर छा इन जो हल सिर्फ़ु इहो ई बचे थो त स्कूल जूं इमारतूं इस्तेमालु कयूं वञनि इन जे लाइ, ऐं इन जो फंड उनखां पोइ जेको नुक़सानु थिए थो उन जो फंड रिलीज़ थियण में बि तमामु घणी देरि थी वञे? मां चयो न त अञा ताईं बि जेकॾहिं उहे स्कूल जेके तबाह थिया त उहे अञा बि रिहेबिलिटेट कया ई कोन हूंदो, छो त चवंदा त असां वटि अहिड़ा पैसा ई कोन्हनि, इन्हनि खे ठीकु करण जा पैसा कोन्हनि।
त तव्हां वटि ॿारनि जे लाइ भॻल बेंचूं थियूं आहिनि, तव्हां वटि ॿारनि जे लाइ इहो रहिजी वियो आहे त बग़ैर दर दरवाज़नि जे स्कूल हुजनि, तव्हांजे लाइ इहो रहिजी वियो आहे त तव्हांजी छित जा चापुड़ उन्हनि जे मथां किरनि, तव्हांजे लाइ इहो रहिजी वियो आहे त तव्हांजो स्कूल जेको आहे सो भॻल फर्श ते ॿार हली अचनि। तो जॾहिं तव्हां वटि पंहिंजो मुस्तक़बिल या आईंदो जंहिंखे असां ॿार था चऊं उनखे हिकिड़े सुठे माहौल ॾियण जी ख़्वाहिश ई कोन्हे त पोइ तॾहिं उहा बेहिस क़ौम जेका आहे सा इहे फ़ैसिला इहे कंदी आहे, बेहिस इंतिज़ामिया अहिड़ा फ़ैसिला कंदी आहे। सो असां पोयां 5 साल इहो सॼो लकाउ ॾिठो आहे, हाणे वरी इहो सिलसिलो थिए थो। इन ते भली लख दफ़ा चवनि त कुझु कोन थींदो, ख़ैर असां पाणी लॻे वेंदो, अलाह करे त ईअं थिए छो त हिननि जे आसिरे ते माण्हुनि खे चढ़ियोसीं त उहे वरी रुली वेंदा। पर वरी बि छो त कचे में माण्हुनि खे हिननि खे लॾाइणो ई लॾाइणो आहे, पाणी कचे में ईंदो ई ईंदो, बल्कि अचणु शुरू थी वियो हूंदो। त उनजे लाइ अञा बि हिननि वटि टाइम आहे त हू कोई मुतबादिल इन हिसाब सां कनि त जीअं ॿारनि जो स्कूल न इस्तेमालु थिए बल्कि ॿियो कोई बंदोबस्तु कनि। अच्छा मेहताब साहब, छा इहो मुमकिन थी सघे थो त बोर्ड दौरान सरकार उस्तादनि खे पाबंद करे त कैंपनि में ॿारनि खे थोरो घणो पढ़ायो वञे? उस्ताद जेके स्कूल आहिनि उन्हनि में ई कोन था वञनि पिया, कैंपुनि में किथे वञी पढ़ाईंदा मुंहिंजी भेण? जेके असुल स्कूल आहिनि उते ई कोन था वञनि, उते बि तव्हांखे के वॉलंटियर्स मिलंदा, बाक़ी इहे असां वारनि उस्तादनि में त मूंखे कोन थी का अहिड़ी जान सम्झ में अचे ॾिसण में अचे त वञे कैंपुनि में पढ़ाईंदा, मूंखे शक आहे। अच्छा मेहताब साहब, आख़िरी सवाल तव्हांखां पुछणु चाहींदमि त कुदरती आफ़तूं दुनिया जे हर मुल्क में ईंदियूं आहिनि, इन्हनि खे रोके नथो सघिजे, पर प्लानिंग जे ज़रिए अहिड़ी कोशिशि करे सघे थी त इन्हनि सां घटि में घटि नुक़सानु थी सघे। जापान में बि काफ़ी हर साल एतिरा ज़िलज़िला ईंदा आहिनि जंहिंजे करे शदीद नुक़सानु थींदो आहे, त उन में अहिड़ा घर ठाहिया वेंदा आहिनि काठ जा जंहिंमें अगरि ज़िलज़िलो अचे थो त घटि नुक़सानु थिए। माज़ी में असां वटि अहिड़ा तजुर्बा रहिया आहिनि त असां वटि अहिड़ी का प्लानिंग कॾहिं बि कंहिं बि कुदरती आफ़त जे हवाले सां नाहे कई वेंदी। ऐं इहो बि असां ॾिठो आहे त जॾहिं बोर्ड मुतासिर स्कूलनि में अची तरसनि था त पोइ उन्हनि खे जो वापसि वञण बि ॾाढो ॾुखियो बणिजी वेंदो आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हां सभु ॻाल्हियूं बिल्कुलु सही था चओ। मां उहा ई ॻाल्हि कई त जेके तहज़ीब याफ़्ता क़ौमूं हूंदियूं आहिनि या उहे हुकूमतूं जेके पंहिंजे माण्हुनि जे तरफ़ जवाबदेह हूंदियूं आहिनि उहे अॼु जे लाइ न जीअरियूं रहंदियूं आहिनि, अॼु जे लाइ कमु न कंदियूं आहिनि, उहे हमेशह मुस्तक़बिल खे ॾिसंदियूं आहिनि। हिकिड़े कंहिं बि हादसे मां वरी सबक़ सिखी ऐं उहे इंतज़ामात ऐं उहे कम इक़दामात कया वेंदा आहिनि त जीअं इहा शइ जॾहिं ॿीहर अचे त असांखे हिन सॼे हिकिड़े ख़राब तजुर्बे मां वरी ॿीहर न लंघणो पवे। तव्हां इहो था ॾिसो त हिन महिल ताईं जेतिरियूं बरसातूं असां वटि अचनि थियूं, तव्हां जेकॾहिं खीरथर जे तव्हां लॻिया हूंदव, ज़रूरु आया हूंदव, जॾहिं तव्हां पार था कयो दादू त तव्हां ॾिसंदा आहियो त उते सेवण दादूअ जे विच में खीरथर सॼो पाणी पाणी हूंदो आहे, हिन जे हेठि जेके उते छो नथी कोई नंढियूं डैम्स ठही सघनि जिते तव्हां पाणी जा रिजर्वाइर्स रखो ऐं तव्हां उन महिल उन्हनि खे इस्तेमालु कयो जॾहिं असांजा कैनाल ख़ाली था थी वञनि, त उहो हिकिड़ो मुतबादिल थी सघे थो पियो। बजाए हिन जो तव्हां अरबे रुपया हिननि हिकिड़ी एक्सरसाइज़ में ख़र्च करे माण्हुनि खे रहायो, टिकायो, फलाण कयो, टीर कयो, हिन महिल बि मूंखे शक आहे अलाह करे त पाणी लंघे वञे। पर जेको चवनि था त बंद जेके चवनि था त ठाहिया आहिनि पर उनजी बि हालत मखदूश आहे। मां नथी चवां, इहे सीएम साहब जा पंहिंजा तासुरात हुया जॾहिं हू बंद ॾिसण वियो आहे ऐं छाकाणि त पाण इरिगेशन जी मिनिस्ट्री हुन वटि डिपार्टमेंट हुन वटि आहे त हुनजी ज़िमेदारी थी थिए पई त उहे पैसा जेके अर्बन जे हुन में आहिनि उहे जॾहिं रिलीज़ थिया, उहे ख़तमु थी विया त ॾिसो त सही त उहे विया काॾे जॾहिं बंद बि पूरा कोन ठाहिया आहिनि। त हीअ जेका तव्हां प्लैनिंग जी ॻाल्हि था कयो, हर मुल्क ईअं कंदो आहे सवाइ असांजे मुल्क जे जंहिंमें तव्हां जूं उहे हुकूमतूं अचनि थियूं पयूं माण्हुनि ते हुकूमत करण जे लाइ जेके पाण खे अवाम जे साम्हूं जवाबदार नथियूं सम्झनि। उहे सिर्फ़ु रोज़मर्रा जे एडहॉक बेसिस ते डिसीशन थियूं वठनि, एडहॉक बेसिस ते कम थियूं कनि पयूं, मुस्तक़बिल में हुननि जी का नज़र कोन्हे, मुस्तक़बिल जी का प्लैनिंग कोन्हे। इन करे असां हर दफ़े साॻे तजुर्बे में बार बार गुज़रूं था। हुननि जूं रुगो उहे ई साॻिया वाइदा, साॻियूं ॻाल्हियूं, मतिलबु त रुगो कैलेंडर में साल बदिली जो थो वञे, बाक़ी जेको आहे सो असांजे लाइ असांजो हाल अहिवाल साॻियो आहे। हुननि जूं ॻाल्हियूं साॻियूं आहिनि ऐं हुननि खां कंहिं बि क़िस्म जी प्लैनिंग कोन थी थिए पई, जेका तमामु घणी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे।
वॾी महिरबानी महताब साहिबा मुंहिंजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, असां सां मेंबर सिंध असेंबली महताब अकबर राष्ट्री साहिबा लाइन ते हुई, जीअं ॾाढो सुठो तर्जुमो ऐं तबसरो कयो त हर साल जेके आहिनि से इन तरह जो कुदरती आफ़तूं या 2010 में जेका महाबोड आई, उन खां पोइ हाणे 2014 में जेका इम्कानी सैलाब जी जेका आहे सा अॻकथी कई पई वञे, इन सां तालीम जो तमामु घणो नुक़सानु थिए थो। जेके स्कूलनि जूं इमारतूं इस्तेमालु थियनि थियूं ॿोॾि मुतासिरनि खे उते तरसाइण जे लाइ, उन्हनि जे इस्तेमाल में महीनो ॾेढ जॾहिं इमारतूं अचनि थियूं त इन सां न सिर्फ़ु तालीम जो नुक़सानु थिए थो, पर उहे इमारतूं मुकमल तरह सां जेके आहिनि से तबाह थी वञनि थियूं, उन्हनि जो फर्नीचर तबाह थी वञे थो, ऐं इन नुक़सान जो पूराव कॾहिं बि नथो थी सघे। ऐं हर क़ौम जेका तहज़ीबी याफ़्ता हुकूमतूं हूंदियूं आहिनि, उहे हिकिड़ी प्लानिंग कंदियूं आहिनि अहिड़नि कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण जे लाइ। इन जो को मुतबादिल बि निकिरी सघे थो त जीअं इन्हनि ॿोॾि मुतासिरनि खे ॿिए अहिड़े हंधि तरसाइजे, रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि इन्हनि जे लाइ, त जीअं तालीम जो नुक़सानु न थी सघे ऐं ॿारनि जो जेको असांजो आईंदा जो मुस्तक़बिल आहिनि उन्हनि जो महफ़ूज़ रही सघे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।